Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी बाबा खैर ता है अज धोल के वेठो अकेला चाड़ी राज खां ॿाहिरि भत मिलियो थी छा? बाबा भत कोन मिलियो आ, मां कुझु ॿियो थो पियो सोचां। सुभाणे तूं बि तयारु थिजांइ त शहर हली हिक दुकान ते वाजो कंदासीं, अलाह कंदो त गंज कमाईंदासीं। बाबा तूं अकेले हलियो वञ, मूंखे लॼ थी थिए। मां सिर्फ़ पंहिंजे राज में ई मुतो वॼाईंदुसि। लज वारी छाजी बाबा, ही जेको दोल आहे न ऐं तुआरी छरंदा आहे, इन्हनि ॿिन्ही साज़नि जा आवाज़ माण्हुनि जे दिलनि ते राज कंदा आहिनि। राज जॾहिं बि माण्हू हिननि जो आवाज़ ॿुधंदो आहे न त उन्हनि जे मन ते बहारुनि जा गुल टिड़ पखिड़िजी पवंदा आहिनि। ऐं मोट में असांखे मोखा मिलंदी आहे। अलाह कंदो त सुभाणे झोल नोटनि जा भरे ईंदासीं। बाबा ख़ुदा ख़ैर कंदो, जल्दी पंहिंजे राज में ख़ुशियूं मोटी ईंदियूं। बाबा साल खन त हिन राज में इन वाजे जो ऐं काज जो को आसरो ई न कर। यार राणा, ही साल कीअं गुज़रंदो, को टिको पंजो त करणो पवंदो न। घर जा दुश्मन आहिनि, पंहिंजे घर जा दुश्मन आहिनि। एक कई माण्हू दिला दे वाह न ख़ुदा जी पए ओए दिल ते चए थी पंहिंजे हथनि सां हिन मोए खे घुटो ॾेई पूरो कयासि ऐं पोइ ज़मीन में दफ़न करे मथां चुल्ह ठाहे उन ते वेही मानियूं पचाए सॼी उमिरि पियो मोह सड़े उते। फ़क़ीरियाणी राज में जेकॾहिं काज कोन्हनि त हिन फ़क़ीरियाणी फन सां पेट त पालणो आहे न। मार पवे इहा ॻाल्हि आउं कोन थी कयां। वञी शहर में दुकान ते दोल वॼाए पिन। बाक़ी मुंहिंजे मथां कहिड़ी कावड़ अथई? ऐं ॻाल्हि त ॿुध, मूं काल्ह जो तोखे मानी ॾिनी हुई, वञी हूर खे ॾेई अच, इन लाइ मूं तोखे मोकिलियो हो त अॼु भागुल वटि वञी मुंहिंजूं गिलाऊं करी ऐं जेका इहा हूरड़ी वेठी अथई सुहिणी नुंहुं इन जी साराह कर, ॿुॾी न पे मोए। तुंहिंजी गिला करे मूंखे मरणो आहे छा? मां त मिड़े यदि भागुल खे चयो त फ़क़ीरियाणीअ खे पारत कर त पंहिंजी नुंहुं सां मिठड़ो थी ॻाल्हाए। ॿियो वरी मूं छा चयोमांसि? ओ मुंहिंजी ॾुखो लमड़, ओ मुंहिंजी सोहणी सेबती, ऐं मूंखे इहो त ॿुधाए त मूं तोखे कहिड़ो तीर आयो आहे हा जंहिंजा ॾुख अची तुंहिंजे सहुरे खे थियो आहे। चओ पंहिंजे सहुरे खे चईसि त हिंदोरो वठी ॾे जंहिंमें तोखे राणी खे वेहारे सॼो ॾींहुं वेठी लोॾियां ऐं मुंहिंजे दर ते मेहूं त बीठल ई कोन्हनि जिन जा मखण कढी तोखे पई खारायां। बाक़ी चओ न तिन बबूर ते वेहारे तोखे चङी तरह बाहि ॾेई छॾिया त पूरी थी। चाची मां त का बि शिकायत कोन कई आहे। अम्मा तूं शहजादी खे ईअं छो थी चवे? बस कर तूं, हिन खे न चवां त ॿियो कंहिंखे चवां? पिड़स जे घर त पेट भरे मानी बि कोन खाईंदी, हिते ऐसा सॼो ॾींहुं चर छह वेला थी मानी खाए, पेट नथो भरजेसि, पोइ बि गिलाऊं थी करे, पोइ बि त फरमाइशी प्रोग्राम अथसि, मच्छी खपे, पल्लो खपे, गोश्त खपे, पोइ बि हिन जो पेट नथो भरजे। हुनजी हालत ॾिठी आहे त कहिड़ो त थी वियो आहे बुछड़ो, सॼो बुछड़ा मोह थी वियो कमाए पोइ बि हिन जो पेट कोन भरे सघंदे। फ़क़ीरियाणी छो मथो थियो थी? अञा वक़्तु अथई सुधरण जो। ईअं न थिए जो तूं खट ते पइजी वञी ऐं नुंहुं पाणीअ जो ढुक बि वात में न विझई। मां त चवंदो त उञारी थी मर त जान छुटे। आओ आहे वॾो मुंहिंजो सहारो ई वेठी आहे, दुख सुख में मूंखे हीअ कमी ईंदी ऐं हीअ कमी ईंदी। छो मूंखे पंहिंजी थी हूर कान्हे छा? उनखे कोन सॾींदुसि छा? बाहि ॾियासि हिनखे जो ही मुंहिंजी ख़िदमत कंदी, मूंखे हिनजी ख़िदमत ई न खपे। अखियुनि ॾाढो टरे मुंहिंजे। मां आदि हूर त पाण जी पंहिंजे घर हली, हाणे जेकॾहिं तोखे संभालींदी उहा वॾी ॿिनि जे लाइ, बाक़ी कमकार त घर जा भाती कंदई न। फ़क़ीरियाणी जेको तुंहिंजो किन्नू मुंहुं आहे न, मुंहुं इहा नुंहुं धोंदई, नुंहुं जेका तोखे अॼुकल्ह वणे कान थी। मां त चवां थो बाहूं थो ख़ुदा जे वास्ते पंहिंजो पाण खे थधो रख, थधो।
ईअं न थिए जो नुंहुं बि हली वञे ये पुट बि बेज़ार थी वञे पोइ हिन घर में अल का वांगुरु वातो पटियो पियो हुजे वेठी उबासियूं ॾे। हाँ सुञाणा था सभु टिनिनि खे सुञाणा थी टई मुंहिंजा दुश्मन थी लॻायो चओ था त अॼु मरे त सुभाणे ॿियो ॾींहुं ते तव्हांजी ख़्वाहिशूं पूरियूं कयां थी मराम थी मरां ओ चङी तरह अॼु ख़ुशि थियो ख़ुशि ऐं मथो फाड़ियां थी पंहिंजो सिर सां उन खां पोइ खून मुआ तुंहिंजी गिचीअ में पवंदो अॼु ॾिस पंहिंजो पाण खे मारे तूं पंहिंजो हाउ ठार अॼु ॾिस तूं सिर खयो पंहिंजो पाण मथो कीअं थी फाड़े तूं छॾ चवाई थी परे मूंखे अड़े छलीस रन खे कान पंहिंजो पाण खे मारे दी ड्रामो थी करे ड्रामो मूंखे ख़बर यार न वॾी ड्रामा आहिड़ा सॼो कम तो ख़राब कयो बस कर हिन मोए खे ना समझ छा कजे तूं हणे तो मुंह में ड्रोल बाबा बस करो तो फाड़िया मान रन जो हथ कट काढे हटो छट गया से बटे बाबा छॾियो खलीफ़ा केॾा मोह कयो अथई असल वाह मियो हिकु कयो थो अची हेॾा मुड़ुस मारिजी आहे न तूं आहे न मुर्शिद साईं दीदार करायो आहे दातो खान तोखे ख़बर न आहे छा मुर्शिद सां गॾु मां बि ज़वारी ते वियोसि कल्ह जीअं असां मोटियासूं ऐं अॼु वरी सुबुह सां करम खान दरगाह ते अची वेठो करम खान दरगाह ते पहुतो हा कल्ह सॼो ॾींहुं ऐं सॼी राति दरगाह ते हुयो अॼु बि सुबुह सां नेरनि करे पोइ वियो आहे कीअं आयो हुयो करम खान मुर्शिद साईं खे त हिन बेमुर्शिद जो मोह बि न आहे वणंदो हल दातो खान यार सलाम अथई बाबा करम खान जे कंध मां हाणे किली निकिरी वई अथई मुर्शिद साईं जे अॻियां बाबा रोई रोई असुल किन कया अथई खलीफ़ा तोखे ख़बर न आहे त करम खान कीअं रोंदो हूंदो ये मांगर मच्छ वारा घोड़ा गाड़ींदो हूंदो मांगर मच्छ वारा न दातू करम खान जी आकड़ ऐं वॾाई अलाए काॾे उॾरी वई मुर्शिद साईं जे अॻियां असुल हिकु हिकु ॾोह पासे वियो आहे ऐं मुर्शिद साईं खे इहो चयईं तव्हां मुर्शिद आहियो बचल खान ऐं मुंहिंजो ठाह कराए माना त हाणे वञी मुर्शिद साईं जे पेरनि में पनाह वरितई ओए साईं छा चयसि साईं त बाबा फ़िलहाल इहो चयसि त मां बचल खान तोसां गॾिजी मेड़ न हलंदुसि कंहिं ॿिए अमीर वटि वञी फ़ैसिलो कर ऐं बचल खान खे ॾोह ॾंड ॾेई पंहिंजी जान छॾाए छा जो असां करम खान सां फ़ैसिलो कंदासीं असां जो न्याणियूं खंभिजी वयूं मुड़ुसनि जा लाश कोन मिलिया आहिनि लीमो ऐं ख़बर अञा ताईं कोन मिलिया आहिनि खलीफ़ा मुर्शिद साईं खे चइजां त बाबा ईअं न कजो मथां तव्हां करम खान जी ढाल बणिजो बाबा दातू खान इहो तूं पाण हली मुर्शिद खे सम्झाए मुर्शिद त मूंखे मोकिलियो ई तोॾां हुयो त दातूअ खे वठी आ त मां वेही सलाह कयांसि तूं बाहूं बदिजां मुंहिंजे तरफ़ो मुर्शिद साईं खे सुभाणे मां हाज़िरी भरींदुसि अॼु थोरो कमु आहे ठीकु आहे पर सुभाणे अचिजांइ ज़रूर बाबा मुर्शिद साईं जो हुकुम आहे त ज़रूर अचो ठीकु आहे न वाह जो त लॻी वियो त मां बि लखापति थी वेंदुसि कमला तो आसूदे मल जी दमड़ीअ ते तेरी बेइज्जत कोन कई मूंखे कहिड़ी ख़बर त तूं माइटनि सां मिलण न थी वञे पर माइटनि खां बालके जो दान थी वठणु वञे मूंखे ख़बर हुजे त मां तोखे मिठीअ जी मोकल ॾियां ई न धणी भले तूं सची न कर पर जॾहिं राति जे पहर में तूं भिट धणीअ जा बेत जूं ॻाणींदो आहे न मूंखे ईअं लॻंदो आहे त ॼण तुंहिंजी आत्मा औलाद खां सवाइ अहिड़ो ई रही आहे न कमला न मां एतिरो कमज़ोर काथे आहियां जो औलाद जी ख़ातिर आत्मा खे वारे मां त पिरीं प्रार्थना कंदो आहियां ॾिस कमला इंसान अकेलो आहे हर हिकु माण्हूअ जे हथनि जूं रेखाऊं जुदा जुदा आहिनि पर पोइ बि परमेश्वर जा आसूदे मल जे मथां वॾा एहसान आहिनि जो तो जहिड़ी देवी मुंहिंजी समूरी ज़िंदगीअ जे सफ़र जी साथियाणी आहे धणी तूं त मर्द माण्हू आहीं न इन जे करे अंदर जा अरमान लिकाए वक़्तु पियो गुज़ारी पर मां त औरत आहियां ऐं
औलाद खां सवाइ अधूरी हूंदी आहे। हर घर जे गुलशन में गुल टिड़ियल आहिनि, पर असांजे अङण में त उदासीअ जा आकाश घुमियल आहिनि। झोली ख़ाली अथमि, माता बोल ॿुधण जे लाइ हिक न अलाए केतिरनि सालनि खां आता अथमि। हाणे त वारनि में चांदी चमके थी। ओ मियां हा हा ये अंदर में केड़ा दुख पालिया साईं। अड़े साईं कुछ गुजरी वई आहे, कुछ गुजरी वेंदी। मां पंहिंजे मन खे राज़ी रखण जे लाइ सॼो ॼाड़ो दुकान ते वेंदो आहियां, ख़ुशि आहियां। तूं बि जॾहिं उदास थिए त ॻोठ जे ॿारनि सां वञी पंहिंजो रूह रुलाए ईंदी कर। रोज़ रोज़ पढ़ाई घर में वञण चङी ॻाल्हि त कोन्हे। अध्यापक खे चयो अथमि त हिकिड़ो ॿारड़ो मूंखे आणे ॾे। फोग माण्हू त भलो आहे मुखियाणी, पर वेली कमु कछो थी करे। मन में रुगो मोहबत हुजे, मोहबत भिटाई सरकार फरमायो आहे न, ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल मां मिला हूं त मन अंदर जा लोच मता मिलण सां माठी थी। ॿाल को मिली बि वई न, महीने अंदर तुझ दिल भरिजी वेंदी। इहा सिक ऐं इहा उकीर मन में ई मरी वेंदी। इन जे करे सलाह थो ॾियां त दिल जो दर्द दिल में ई रखंदी कर। एतिरो ख़ुशगुज़ारींदी कर, एतिरो खिलंदी कर, जो जॾहिं तुंहिंजूं अखियूं बूटजनि त हीउ सॼो ॻोठ रोई पए। हा धणी, इहा ई त ज़िंदगी आहे। पागल ॾे त हवाल भला, राति सांवल घणो खीर पीतो? 2.5 सेर खीर जा पी वियो राति जो, ऐं सुबुह पा मखण जो बुसरी बि ठाहे ॾिनीमांसि। हाँ, ऐं अॼु बाबा साईं मां थी तव्हांखे ॿुधायां, राति में जो अधु खीर पी वियो। ख़बर अथव न खीर में छा हुयो? मिश्री, बादाम, पिस्ता ऐं हा नंढो पोटो विझी न मां काढ़े ॾिनोमांसि खीर। ऐं सुबुह जो अधु मखण जो चाणो हणी वेठो अथव, बाक़ी बचो अधु मखण उनखे घी करे खीर में मिलाए ॾींदीमांसि। बाबा बचल खान, मां माण्हू आहियां, शर्ती रांद न आहियां बाबा। हाँ चइबो मल्ह जी रांद खे मज़ाक तो समझी। जॾहिं न संदरे में ॿियनि मलनि जा हथ पियई त उनजी सट ताक़त सां दी आहे, ताक़त। ऐं तूं हिन महिल ताईं चाहे पापे ते पलियो आहे। माटेली मां जे हथनि में हो, शहर में कहिड़ा सांवल वरी मखण खाधा हूंदा। सांवल ॻाल्हि ॿुध बाबा, जेतिरो खीर बि ते पीअणो हुजे उहो पी, बाक़ी जेको बचे वो खयूं अची ओ ताक़त सुम्हंदो कर। बाबा उन ग़रीब बादल खे बि 2 गिलास खन खीर जा हणाईंदो कर। जी बाबा। पागल हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ, जॾहिं सांवल ओ ताक़त ते वञे न त हूर खे कमरे में बंदि करे ॿाहिरो तालो हणी छॾ। छा थियो थई? छो तो घर के बच्चन जे लाइ जेल ठाही? सांवल भी ओ ताग में कोन सुमंदो ऐं कुंवार के भी मां कमरे में कैद कोन कंदेसि। हली ओ जंहिंमें तू राज़ी, मां बि घुरायां तो ज़ंजीर ऐं तालो। ज़ंजीर ऐं तालो छो? ज़ंजीर ऐं तालो जॾहिं आयो त पोइ ख़बर पवंदई त छो मल्ह पालण का मश्करी नाहे। हाय हाय, मोची पालना में भी अबे अमा जा ओजागा शामिल आहिनि। ऐं मां इज़त कीअं कमाई आहे इहा सॼी सिंध ॼाणे थी। हिकु दफ़ो रुगो सांवल मल्ह जे मैदान में लही पियो न, ॾिसजा पंहिंजी ताक़त पाण कंदो। नूरा के बा घर छॾे आए? हाँ बाबा, कॾहिं जो अधी नूरा खे छॾे आयुसि, पोइ वरी बनीअ ते वञी माल जे लाइ गाहु करे आयुसि। अते उर्स खे त चई आ न, हाणे नूरा तुंहिंजी इज़त कंदी। बाबा मूंखे पंहिंजी इज़त ख़राब नाहे करणी। बाबा अधी नूरा ते कहिड़ो भरोसो, हू चाचे उर्स जी इज़त करे अलाए न करे।
ॻाल्हि त ॿुध, तो सभु कुझु दरवाज़े जे ॿाहिरां बि ॿुधो। हा बाबा, मोहरम ॻाल्हाईंदो रहियो ऐं मां ॿुधंदो रहियुसि। मोहरम जी दिलि में हाणे अदी नूरान जे लाइ नफ़रत पइजी वई आहे। यार इहा त ख़राब ॻाल्हि आहे। मोहरम खे सम्झाइणो पवंदो त कुर्ब सां घर हला। मोहरम कोन मञींदो बाबा, अदी नूरा हुनजे नज़रनि मां किरी पई आहे। चाचे उर्सा लाइ छा छा चएसि, हुनजी कोन मञे त पोइ वरी तुंहिंजी कीअं मञींदी? बाबा ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में सना थुला मसला पिया हलंदा आहिनि, इन में हाणे कहिड़ो अधे उर्स जो या मुंहिंजो ॾोहो? पर यार ॻाल्हि ॿुध, नंगनि खां नफ़रत नाहे कबी। जे नफ़रत कबी त पोइ ज़ाल ऐं मुड़ुस जो घर कीअं हलंदो? भली ॾिसो बाबा, मतां अधो मोहरम तव्हांजी ॻाल्हि मञे विझे। बाबा, माल खे गाहु ॾेई छॾियमि ऐं वरी खीर बि ॾुई छॾियमि। हाणे खीर खणी शहर पुॼाए अचां। हल ठीकु आहे, तूं बि इहो खीर शहर ॾेई आ, त आउं बि थोरो अधे उर्स वारनि जे घरां थी थो अचां। यार कांडेरा दे त ख़बर चार, तू आहीं कहिड़े जहान में अॼुकल्ह तूं नज़र ई कोन थो अचे। आहे त ख़ैर न? अदा 2-3 महीननि खां वठी मां ॾिनो आहे पेके वई पेर लहण, सो उनखे वठण वियो हुयुसि। भला पोटड़ो ॼावई या पोटड़ी ॼावई? ख़ैर सां अदा इहो चोथों पोटड़ो ॼायो आहे। मुबारकूं थे कांडेरा खान, मुबारकूं अथई। ख़ैर मुबारकूं भाऊ फोग, पर ॻोठ में त ख़ुशीअ को मौक़ो ई न आहे जो दर दर ज़ोल वॼाइजनि। यार तूं आहे फ़क़ीर माण्हू ऐं ही वठि 2-3 रुपया कम ॾींदे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बाबा, असीं आहियूं फ़क़ीर माण्हू, दुआऊं ॾियण वारा। अलाह साईं तुंहिंजे बचड़नि खे वॾी ॼमार ॾींदो, भला भाग थींदनि बाबा, भला भाग थींदनि। यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध। हुकुम कर अदा फोग। बसि यार मूंखे मुनासिब नथो लॻे त तोसां का ॻाल्हि कजे। तूं भली ॻाल्हि न कर, पर मां सम्झी वियो। लीमे ख़बर तो वारे पुट खे मारे छॾियो आहे, इहा आई न? न यार कांडेरा, मुंहिंजो पुट हेतिरो कंधार किथे आहे। इहो लीमो ऐं ख़बर मूंखे मास्तर ॿुधायो त भॼी विया आहिनि। यार मूंखे तोसां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि करणी आहे, जेकॾहिं मञी त। हुकुम कर अदा फोग। यार कांडेरा, तोखे हिकिड़ी वॾी कुर्बानी ॾियणी पवंदी। उहा कुर्बानी आहे त मूंखे तुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो पोटड़ो खपे, आसूदे मुल्क ॾियणो आहे। तोखे त ख़बर आहे त आसूदो मुल्क वीचारो बेऔलादी आहे, ऐं हुनजी घरवारी वीचारी मूंखे त मिंथूं करे करे थकिजी पई आहे त बाबा मूंखे किथां न किथां को नंढड़ो ॿारु आणे ॾे त मुंहिंजो को अङण उजरो थिए। यार ॻोठ में 2-3 घरनि में वियुसि, ॾाढियूं मिंथूं कयूं मां, पर यार उन्हनि घरनि मां मूंखे मायूसी खां सवाइ कुझु नज़र न आयो। अदा फोग, मां आसूदे मल मथां लख भेरा पंहिंजा बचड़ा कुर्बान कयां, पर आसूदे मल वटि मुंहिंजी कुर्बानी क़बूल कोन पवंदी। सम्झे थो न? हा, मां सभु ॻाल्हि सम्झां थो कांडेरा। बसि यार हुननि खे पंहिंजी दिलि विंदुराइण जे लाइ हिकिड़ो नंढड़ो बचिड़ो खपे। बसि बाबा, हुन बि ॿार त पंहिंजे माउ पीउ जो सॾिबो, हुननि जो थोरी सॾिबो। ठीकु आहे, सुभाणे सुबुह जो अची जाए, मां तोखे 3 नंबर पोटो ॾेई छॾींदुसि, वञी आसूदे मल खे ॾेई अची वञे। त पोइ ठीकु आहे, सुबुह मर्दान सां अची तुंहिंजो दर झलींदुसि। ठीकु आहे? भला मूंखे चांहि कोन मिलंदी छा? चाहे त छा, तोखे मानी भी कोन मिलंदी न घर में। छो न मिलंदी मानी? पुट, मानी कमाईंदड़नि जी आहे, ते न मानी खाइणी अथई त पहिरीं हिते कमाइणो पवंदई।
चाचे सादिक के भी चाहे मिली इहो वरी केड़ी कोडर हणी आयो है मां वलण केसां तो गलाई हां मुझो पुत्र तो वांगुर नायल निकमो ना है मुझो पुत्र लायका कराची में बेड़न में वनी लांचन में वनी मच्छी मारी दो आ मजदूरी कंदो आ मुझो पुट जो कुछ कमाए थो न उहे पैसा हेडा थो मोकिले उन्हनी पैसन सा ही घर तो हले मता भुल हो जाई त तहां जो को खर्च तो हले असा तहां जो तो का खाऊं मुझो जो को पुट वेठो आ कराची में उन जा ता खाऊं असा सब ऐ तू भी खाई तो अद्दा सादिक हाणे तू न घर में कड़ो रुपयो भी खर्च न कजा तुझे पुट जी कमाई तुझे पुट जी अमानत है संभाले रखजा आखिर तोखे भी तो पंहिंजो पुट परणाणो आहे जुगियो ठाणो आहे तू असांजी बाहि में पाण के छो तो साड़ी हियो तो सॼी जिंदगी पंहिंजे ही बच्चा कोन पालींदो शादी तव्हां कराई है ऐं पालींदा बि तव्हां मुझो तव्हां सां को बि वास्तो न आहे तुझो घर सां को वास्तो न आहे जेकॾहिं तव्हां हिन घर में पंहिंजी मर्ज़ी था हलायो त मुझो रहण जो कहिड़ो फ़ाइदो आहे जेकॾहिं तूं जो हिन घर में को वास्तु न आहे त छो रहियो पियो हिन घर में निकरी छो नथो वञी मां चवां थी निकर त ते वणे उते ई वञी रहो घर मुझो घर आहे तू केर थींदी आई जेकॾहिं ही तुंहिंजो घर आहे त तोखे कमाइणो पवंदो ही को मुसाफिर खानो न आहे जिते तू मानी खाई मजे सां सुतो पियो हूंदे सही थी चवी तू जेकॾहिं हिन में गैरत आहे त कमाए घर में खणी अचे न त हिन खां पोइ खट खाली भली आहे तव्हां आखिर चाहियो छा था हां वलण असी सब इहो ई था चाहियूं राज जे माण्हुनि वांगुर तू भी घर जूं जिम्मेदारियूं संभाल है पढ़ाए पढ़ी तुझी मां तू इन जो सहारो ही सहारो वलण अग तू अकेलो है छड़ो छड़ो छाग छड़ो हाणे ही सगरो शादी शुदाई इन्हनि जो सहारो बणज सुभाणे तू भी औलाद वारो थींदे इन्हनि जे मथों बार न बणज चाचा साईं बार हिन घर में तव्हां आयो छो त तव्हां पंहिंजो घर छॾे अची असांजे घर में लॾो लाथो आहे वलण अदा सादिक लाइ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजा शर्म खणी विकियो अथई तो जहिड़ी निकमी औलाद अला के दुश्मन खे बि न ॾे बाजाई पीराणी इन मुड़स माण्हूअ खे कुझु बि न चओ इन मुड़स माण्हूअ खे कुझु बि ॿुधो कोन अथई जॾहिं न मर्द भाड़ी थे त पोइ ॾाढी बि बार आ वलण जेकॾहिं तूं मुड़स बणजी घर नथो हलाए सघीं त हिकु ॿियो कमु खणी कर कहिड़ो कमु कयां इहे मर्दनि वारी ॾाढी मुछू कुड़ाए फ़कीरनि जे टोले सां गॾिजी ताड़ियूं वॼाए ऐं वञी लाग ओगाड़ अम्मा मुझो मतो खराब न कर छॾ मूंखे छॾी नथी मूंखे तो जिंदगी ना करे तनी है अम्मा मुझे कर जाए त बेड़ी बुॾाई अम्मा धक नान न त मां ता सभिनि जूं क़बरूं हिते ई ठाहींदुसि अचो हाणे अचो एॾे मोतबर तू एॾो मुड़स माण्हू थी वियो आहे हां जो असां सभिनी जूं क़बरूं हिन घर में ठाहींदे हां कोबरी ॻाल्हि ॿुध हाणे असांजी इज़त तुंहिंजे हथ में आहे मूंखे त शर्म थो अचे त मुड़स जे मथां हथ कीअं खणा इज़त सां हितां टरी वञ न त ईअं सटंदी साईं जीअं सारियूं सटबियूं आहिनि हिन जो लिहाज़ छो थी करी ॿधी वियारो हिनखे मां पीराणे ॾातू खे वठी थी अचां असां त हिनखे लठियूं हणूं अम्मा थदी थी ये पीराणा ई ॾातू चोर असांजे घर जा मालिक कोन्हनि जो तूं उन्हनि खे बि घुराई वञा तो अम्मा मां हिन ॾातू ऐं पीराणे ने ॾिसां तो कहिड़ा चङा मुड़सनि इहे जेकॾहिं ॿाहिरि वञी थो न मोतबर अरे हेॾे मूंॾे ॾिस मूंॾे छा त कयो वो खाली हथे न मोट जा तूं त हिन ॻाल्हि खे चाचा साईं असांजे घर में झगड़ो करण वारो तूं ई आहीं तूं अरे हल खिन खो त कढाए न वरी पीराणी पंहिंजे पुट जा बाल
मुझे किस्मत खराब तुझी किस्मत कोने खराब किस्मत असांजी ख़राब आहे जो कचे मो हिते आयासीं ओए रसूल ने सासा वैसे जेड़े रसूल कीअं सासाया ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी